हरिओम नमो नारायण। अॼु तव्हांखे सिंधी भाषा में टीजड़ी जी कथा ॿुधाईंदासीं। टीजड़ी कथा में लिखियलु आहे त लक्ष्मीचंद नाले हिकिड़ो सेठ दानी ऐं धर्मात्मा, उनखे ॿ पुट हुआ। दानी धर्मात्मा एतिरा दान पुण्य कंदो हो सेठ, ऐं उनखे ॿ पुट हुआ ऐं हिकु धीअ हुई। उन धीअरुनि जो हिन शादी विदेश में कराई। विदेश में कराई त संदसि घर में यज्ञ करणो हो, त उन यज्ञ करण लाइ हुन ॿिनि पुटनि खे चयो त तव्हां वञी करे पंहिंजी भेण खे वठी अचो, तव्हांजी भेनरूं ईंदियूं, तंहिंखां पोइ ई यज्ञ थींदो। त उन जा पुट भेण खे वठण लाइ विदेश विया। सेठ लक्ष्मीचंद यज्ञ करण वारो हो, तंहिं करे ब्राह्मणनि खां मूरत कढाए पंहिंजे ॿिन्ही पुटनि खे हुन विदेश मोकिलियो ऐं चयईं त वञी पंहिंजी भेनरुनि खे तव्हां वठी अचो। जॾहिं ॿई भाउर पंहिंजे भेण वटि विया त भेण चयनि त असां मां हींअर नथी अची सघां, छो त मां चंड जो विर्त रखियो आहे, टीजड़ी जो विर्त रखियो आहे। जेसिताईं मां चंड खे अर्घु कोन ॾींदसि तेसिताईं मां हितां कान हलंदसि। पुटनि हिकिड़ो अहिड़ो भेण खे ख़ुशि करण लाइ थाली में बाहि ॿारे, किन कथा में लिखियलु आहे थाली में बाहि ॿारे, किन कथा में लिखियलु आहे वण जे पुठियां बिल ॿारे, पंहिंजी भेण खे चयाईं त हीउ साम्हूं चंड ॾिस। भेण चयो त जेसिताईं मां चंड खे अर्घु कोन ॾींदसि तेसिताईं मां विर्त कोन छोड़ींदसि। त भाउरनि चंड वण जे पुठियां बि बिल्ब ॿारे हुनखे ॾेखारियो, साम्हूं ॾिस त हीउ चंड आहे। त जेॾीमहिल उनखे बल्ब खे चंड सम्झी करे, चंद्रमा सम्झी करे हुन अर्घु ॾिनो। त ॾिठे, तंहिंखां पोइ ॾिठईं त मुंहिंजो जेको घोटु आहे उहो ॻड़ी कंडा थी वियो, शरीर हुनजो कमज़ोर थी वियो। हुनखे ख़बर पई त मुंहिंजे भाउरनि मूंखे चंड बल्ब ॾेखारे चयो त चंड आहे। इहो भाउरनि जो प्यार हो जो भेण खे बुख में न पिया ॾिसी सघनि। इन करे हुन चयो त तव्हां इहो मूंसां ग़लति कयो आहे। हुन पंहिंजे घोट खे गोॾे ते सुम्हारे बिल्कुलु हुनजी सॼो साल शेवा कई। उन छोकिरीअ जो नालो रूपवंती। पंहिंजे पतीअ खे गोॾे ते विहारे सॼो साल हुनजी शेवा कई। वरी जॾहिं टीजड़ी आई, उन टीजड़ी जो वरी हुन चंद्रमा जो विर्त रखियो। इहो विर्त सावण महीने में ईंदो आहे। वरी हुन राति जो चंद्रमा खे ॾिसी करे हुन चंद्रमा खे अर्घु ॾिनो। अर्घु ॾेई, खीर जो अर्घु ॾेई करे हुन 2 आङुरियूं पंहिंजे मुख ते रखियूं ऐं इन खां पोइ हुन भोॼन कयो। ख़ासि करे टीजड़ीअ में बरसाति जो टाइम हूंदो आहे त चंडु जल्दी ॾिसणु न ईंदो आहे, पर जंहिंखे विश्वास ऐं सत्य आहे त चंद्रमा पंहिंजो दर्शन कराईंदो आहे। जंहिं ते सभु जेके लेडीस आहिनि इहे विर्त रखंदियूं आहिनि। जेको बि प्रेमी सचे मन सां हिन टीजड़ी जो विर्त रखी करे सभिनी खे इहा कथा ॿुधाईंदो, कथा पढ़ंदो। पंहिंजे घर में कथा पढ़ी सघो था, पर हिते सपना नगर में 257 बि रीटा गुरियाणी इहा कथा कंदी आहे। हिते टीजड़ी जो झूलो बि लॻाईंदा आहिनि। हर को झूलो झूले उन पंहिंजी मनोकामना खे पूरी कंदो आहे। हर को पंहिंजे मन जी इच्छा सां ईंदा आहिनि, कथा ॿुधंदा आहिनि। सपना नगर 257 बि मां ही यूट्यूब जे माध्यम द्वारा कथा कयां पियो। तव्हां मुंहिंजे बेलकॉन खे दॿाईंदा, सब्सक्राइब कंदा ऐं मूंखे उत्साह ॾियारींदा, जीअं मां सिंधीअ में कथा वधीक में वधीक करे सघां। इहो टीजड़ी जो विर्त हर साल लेडीज़ रखंदियूं आहिनि पंहिंजे पतीअ लाइ, सुठी कामना लाइ, सॼे घर खे जी शांतीअ लाइ।
हिते असां टीजड़ी जो कथा, हिते टीजड़ी कथा पूरी थी। टीजड़ी जो हिकिड़ो श्लोक आहे, अन्न धन उन जे घर में ईंदो, अन्न धन उन जे घर में ईंदो, लक्ष्मी कंदी निवास, दुश्मन खिन खे खै थी वेंदा, दुश्मन खिन में खै थी वेंदा, दुख ॾेई जो जा वास। सचे भाव ऐं सिक श्रद्धा सां चवंदो, सचे भाव ऐं सिक श्रद्धा सां रखंदो विश्वास, दुखड़ो ॾिसणो न पवंदो हरगिज़ उनखे, रखंदो मन में विश्वास, कॾहिं बि न थींदो उदास। इहो टीजड़ी जो श्लोक हो। हिते असांजी टीजड़ी कथा पूरी थिए थी। ईंदड़ 5 तारीख़ जो टीजड़ी आहे। 257 बी सपना नगर में रीटा गुरियाणी ये कथा कंदी आहे। बोलो टीजड़ी माता की जय।